दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंधियाणी यूट्यूब चैनल जे पारां सिंध जा सुञाण किरदार में तव्हांखे असीं वेलकम कयूं था। जीअं त तव्हां साथी ॾिसी रहिया आहियो त हिकिड़ी सीरीज़ हले पई जंहिंमें असां सिंध जा सुञाण किरदार में सिंध जे हिकिड़े सुञाण किरदार औरत अदी नज़ीर कुरैशी जेका आहे उन सां ॻाल्हि ॿोल्हि जो सिलसिलो जेको आहे उहो हले पियो। अॼु असां ॻाल्हि ॿोल्हि जो सिलसिलो उतां ई शुरू कंदासीं जिते आख़िरी क़िस्त में असां छॾियो। अदी अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हां गुज़िरियल कचहरी में असांखे ॿुधायो पिए सिंधियाणी तहरीक जे बारे में काफ़ी वाक़िया तव्हां असांखे ॿुधाया हुआ जंहिंमें अदलिया जी बहाली जी तहरीक हुई। तव्हां उन खां अलावा इंडिया में वर्ल्ड सोशल फोरम में विया ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ियूं ॿियूं सरगर्मियूं जेके आहिनि उहे तव्हां असांखे ॿुधायो। असांखे यादि अचे थो त इन दौरान तव्हां जेका इलेक्शन जी सियासत आहे उन में बि हिसो वरितो हो, त थोरो तव्हां असांखे ॿुधाईंदव त उहा जेका इलेक्शन जी सियासत हुई उन में तव्हां पहिरियों कहिड़े इलेक्शन में बीठा ऐं पोइ तव्हांजा तजुर्बात कहिड़ा रहिया उन सिलसिले में? सब खां पहिरीं त जीअं सिंध जीअं लतीफ़ जी उसूल में जीअं लतीफ़ जी कोन्हे। तव्हां सुठो सुवालु कयो आहे ऐं मुंहिंजी दिलि वटां आहे ऐं आउं हुनखे थोरो दलील कंदसि। इलेक्शन में आउं 3 दफ़ा बीठीसि। सही। पहिरीं त आउं अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां बीठीसि जंहिंजा पेपर्स अञा ताईं मूं वटि सबूतनि तौरु पिया आहिनि, जंहिंमें बसि मूंखे निशान मिलियो हो, सॼी पार्टी खे उहो ई निशान मिलियो हो, मूंखे बि हुनजे हवाले सां मिलियो हो। त इहो आउं सम्झां थी त 1997 वारी इलेक्शन जेका थी उन में पोइ PS 47 कासिमाबाद जो तख़्तो हो, उन तां मूंखे पार्टी टिकट ते बीहारे पियो हो ऐं तमामु वॾो तको हो जंहिंमें सॼो हीराबाद खां वठी सॼो कासिमाबाद कानूनियूं वञी उहो बुधू नाको पुल जेका कोटड़ी जी आहे उस ताईं इहो सॼो तर जेको हो तमामु वॾो तको हो ऐं शायदि हाणे बि आहे। त उन हवाले सां पोइ मूं वटि माण्हू थोरा हुआ, छो जो भेणूं त साथियाणियूं त सिंधियाणी तरीक़े जूं इलाही हुयूं, पर सभु पंहिंजनि इलाइक़नि में पंहिंजनि उन्हनि में हुयूं। हैदराबाद में मूं वटि माण्हू थोरा हुआ, पर आउं ख़ुशकिस्मत हुईसि आहियां त फिज़ा जहिड़ी साथियाणी मूंसां गॾु हुई ऐं फिज़ा यूनिवर्सिटी में पढ़ंदी हुई त उनजो हिकिड़ो ग्रुप हो जेको तमामु ज़बरदस्त ग्रुप हो। उन्हनि सभिनीनि छोकिरियुनि ऐं माण्हुनि ऐं ॿियनि हेल्प कई ऐं सिंधियाणी तरीक़े जूं कुझु भेनरूं हुयूं, ज़ाइदा हुई, ॿियूं हुयूं, उन्हनि सभिनीनि गॾियल असां वञा वर्क कयासीं ऐं उते जंहिं तक ते 11 मर्द बीठल हुआ। अच्छा। फ़क़ति आउं हिकिड़ी औरत बीठल हुअसि ऐं 11 मर्द मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, के आज़ाद, के पार्टियुनि सां लाॻापियल, टोटल 11 मर्द हुआ। नाला त हींअर नथी खणां, एतिरो टाइम कोन्हे, पर उन्हनि जो मूंखे प्रेशर हो त तूं उहे खटंदीअ कोन ऐं तूं हिकिड़ी माई बाइक जे अॻियां छा बीहंदीअ, तूं हथु खणी वञ। मुंहिंजो जवाबु उन्हनि खे इहो हो त मूंखे इहा ख़बर आहे त आउं खटंदसि कोन ऐं इहा मूंखे ख़बर आहे त मर्दानी समाज में हिकिड़ी औरत बीहे ऐं उनखे का एतिरी मज़बूत का टेक मिले, कुझु सपोर्ट मिले, उहो बि मूंखे कान मिलंदी, पर आउं मैदान कोन छॾींदसि, आउं मुक़ाबिलो कंदसि, भले मूंखे ॿिया वोट न मिलनि, भला मूंखे पंहिंजो वोट त मिलंदो न, भले छा हुजे। पोइ आउं बीठीसि, मूं मुक़ाबिलो कयो, आउं सम्झां थी त 550 ताईं मूंखे उन वक़्त में जॾहिं अञा मुंहिंजो एतिरो कासिमाबाद न हो, एतिरी मुंहिंजी अञा रिलेशन बि कान हुई कासिमाबाद में, पर उनजे बावजूदि बि जेके आस पास जा हुआ उहो गाॾी खाते में जेका गर्ल्स स्कूल हुई उन में बि मुंहिंजो लॻियल हो। उते पोइ आउं उन ॾींहं ते निकितीसि, पोइ इलाही मूंखां ॿोलियूं रहिजी वियूं जेका आउं वञी विज़िटूं कयां ऐं जिते जिते पची सघीसि उते पतीसि। पोइ उते गुलशा जी धीअ हुई, कलसूम ऐं शिमाइला हुई, इन्हनि बि मुंहिंजी उन स्कूल में टीचरूं हुयूं, उहे उन्हनि बि मुंहिंजी हेल्प कई हेॾां होॾां सभिनीनि सां करे, पर मुक़ाबिलो कयो। इहो मुंहिंजी मूंखे ख़ुशी पई थिए त मूं 11 मर्दनि में मुक़ाबिलो कयो। उन खां पोइ वरी ॿी इलेक्शन थी जेका आउं सम्झां थी 2011 में या छा उन में जेका थियण वारी हुई इलेक्शन, उन में बि मूं फार्म भरियो ऐं पंहिंजी फीस जमा कराई ऐं सॼो कयो त आउं पोइ तॾहिं आउं अवामी जमहूरी पार्टी में हुयसि। उनजो लोकल पार्टीज़ जूं चूंडियूं प्रोविंशियल असेंबली सीट ते कयो त उहो सूबाई तक ते पोइ उन ते आउं बीठीसि, पर एंड टाइम ते उहा इलेक्शन जेका पोस्टपोन थी वई, उहो कान थी सघी, ज़ाहिर आहे त उहे पैसा असां ॾिनासीं
ऐं उन खां पोइ वरी जनरल काउंसिल जे हवाले सां त औरतूं घणियूं आयूं मैदान में काउंसिलर जे हैसियत में उन वक़्त में बि पोइ उन हवाले सां उहा इलेक्शन जेका थी उन में मां बीठीसि पर पोइ मूं ॾिठो त इहे तमामु कमु घणो आहे ऐं ॿियो त वोटनि ते मारामारी हुई ऐं घणा जान मैदान में लथल हुआ लोकल हुई न त एॾा जान लथल हुआ जो मूं सम्झो त पंहिंजी माना पंहिंजी इज़त जे बचाइणी आहे त हथु खणा थी क़ौमी मफ़ाद में न को कंहिंजे प्रेशर में न को कंहिंजे चवण में न को कंहिंजी सपोर्ट में मूं पंहिंजो हथु खणी छॾियो पोइ आउं हिकिड़े ॾींहुं हथु खणी ॿिए ॾींहुं वई साली कराची मुंहिंजी धीअ वॾी हिते रहंदी आहे डॉक्टर शाह उन वटि वई साली पोइ राति जो मूंखे फ़ोनूं आयूं ऐं बाक़ाइदे शोरो जाम ख़ान शोरे मूंखे फ़ोनूं कयो त असीं त दर ते बीठा आहियूं ऐं तव्हां हाणे हथु खणी विया आहियो इन करे तव्हां असांजो वर्क कयो मूं चयो मां सम्झो आउं जेकॾहिं कंहिंजे फेवर में हथु खणा हा कंहिंजे सपोर्ट में हथु खणा हा त ज़रूरु हुनजो वर्क करियां हा पर छाकाणि त मूं क़ौमी मफ़ाद में हथु कयो आहे इन करे मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे जो आउं तव्हांजी सपोर्ट में ऐं तव्हां सां गॾु वर्क करियां आउं ॿियो त आउं हुते आहियां ई कोन आउं त वई सॼी हैदराबाद ई छॾी वई आहे इहा आहे मुंहिंजी माना इलेक्शन जी जेका मुख़्तसर जेका ॻाल्हि ॿोल और उन विच में जान थिया पहिरीं इलेक्शन में जेको बीठीसि त पार्टी मुंहिंजी सपोर्ट कान कई ऐं उन ॾींहं में ग़ुलाम कादिर ठटे में बीठल हो इलेक्शन में ससी बीठल हुई पीपल्स पार्टी खे अवामी तहरीक जी सपोर्ट जी ज़रूरत हुई शायदि त अवामी तहरीक सॼी हुनजी सपोर्ट में होॾां वई हली मूंखे रिलेट कयो वियो ऐं कोन मूंखे उहा सपोर्ट मिली सघी ऐं इवन एतिरे क़दुरु जो पार्टी जो ख़ुदि जेका अॻुवाड़ हुआ उन्हनि चयो त काॾी उहे खटंदी कोन इन करे असांखे जेके खटंदा उन्हनि खे सपोर्ट करणी आहे उन्हनि जी कहिड़ी हुई छा उन्हनि जो प्लानिंग हुई छा हुई हो बहरहाल उहो कोन थी सघियो त इहे शयूं आहिनि जेके माण्हू खे उहो कनि थियूं पर हाणे सोचियो अथमि त हाणे आउं उन लेवल ते आहियां ऐं एतिरो आउं पाण खे मज़बूत सम्झां थी जो आउं मुक़ाबिलो करे सघां थी जेकॾहिं ज़िंदगी रही हाणे इलेक्शनुनि में जेका थियूं त आउं कोशिशि कंदसि त उन में पंहिंजो सोटा लोकल में वठणा या सोचिया पई त वफ़ाक़ी लेवल ते करियां मुंहिंजो शौक़ु आहे त वफ़ाक़ी लेवल ते इलेक्शन विढ़ा पोइ हाणे जेतिरो थी सघियो जेतिरो साथियुनि जी सलाह हूंदी या जेतिरी मूंखे सपोर्ट हूंदी उन हिसाब सां ज़ाहिर पाण जो फ़क़ीर माण्हू पाण वटि एॾा पैसा कोन आहिनि जो पाण बजेरुनि सां मुक़ाबिला करे सघूं वॾी रशाई जो ज़मानो आहे ज़ाहिर जागीरदारी वॾे जेको सिस्टम आहे जेको सरदारी निज़ाम आहे हाणे उनजे विच में हिकिड़ी औरत हथे ख़ाली बीहे पहिरें पद वर्क करे त उहो पर कोशिशि कंदसि त मुक़ाबिलो करे मुक़ाबिलो ज़रूरु करणु खपे हा बिल्कुलु न ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो इलेक्शन जे हवाले सां अच्छा जीअं त तव्हां काफ़ी किस्तनि में असांखे सिंधियाणी तहरीक जी पंहिंजी सॼी जदोजहद जी कहाणी ॿुधाई आहे 2003 खां वठी 1993 खां वठी 2007 ताईं इहो वॾो ज़मानो आहे जंहिंमें 10 साल तव्हां में सदर बि रहिया पोइ तव्हां छो सिंधियाणी तहरीक छॾियो हाणे हिन छो जे जवाब में इलाही जवाब आहे छो जे जवाब में जेकॾहिं वेही असीं सॼी रिसर्च कंदासीं त किथे खोटूं थियूं किथे खामियूं थियूं किथे छा थियो पर हिन में मूं न करे छॾी जो असांजा जेके बि सीनियर दोस्त हुआ साथी हुआ जॾहिं त वली जे साहब जो चवणु हूंदो त बोल के लब आज़ाद आहे तेरे बिल्कुलु ठीकु आहे पोइ जॾहिं वेही असीं जॾहिं जनरल काउंसिल इजलास थींदा हुआ या छा वेही का ॻाल्हि करणु चाहींदा हुआसीं त असांखे चुप करायो वेंदो चुप माय आर्डर हाणे चुप माय आर्डर जे हवाले सां त माना असांजा चप बंदि थी विया असांजा ज़हन जेके असांजे अंदरि जी शयूं जेके ॻाल्हियूं जेके तंज़ीमुनि में माण्हू खे जॾहिं हिकिड़ो माण्हू चए थो त असां सभिनीनि खे ॻाल्हाइण जी आज़ादी ॾियूं था हर तरह सां औरतूं बि आज़ादु आहिनि मर्द बि आज़ादु आहिनि त पोइ इहे रुकावटूं छा जूं जेका मेन पॉइंट इहो हुई ऐं उन खां पोइ जेको आहे त सभिनी सीनियर साथियुनि जो इहो हो त पली जे साहब हिकिड़ी शहनशाहियत क़ाइमु पे करणु चाहिनि जेका पार्टी हुन ते मुखालफ़त कई त असां हिन शहनशाहियत खे क़बूल नथा कयूं छाकाणि त जिन माण्हुनि पंहिंजा पेर पुठो कयासीं जो ज़िंदगियूं ॿारे छॾियूं पार्टी जे पोयां तंज़ीमुनि जे पोयां पंहिंजा रत सत ॾेई छॾिया हक़ु उन्हनि जो आहे त उन्हनि खे पार्टी जी नुमाइंदगी मिलणु खपे पर पली जे हिसाब शायदि हटी त पंहिंजा फ़ैसिला कया पोइ इन करे काफ़ी साथी
पार्टी खां पासीरा थी विया। बिल्कुलु पोइ इन करे पलीअ सां बि चवणो हूंदो हो त भाई भले चढ़ी वञनि पर मायूं कोन चढ़ींदियूं। बिल्कुलु त मूं चयो त आउं बि छो न हुन ॻाल्हि जो हिसो करियां या हुन ॻाल्हि जो ट्रोल करियां। सही आहे। इन करे आउं एज़ ए नज़ीर कुरैशी जी हैसियत में छो जो पोइ वरी इहो मशहूरु कयो वियो त नज़ीर कुरैशी पार्टी इन करे चली त हुन खां सिंधियाणी तरीक़े जी सदारत खसी वई हुई। पर इहो ॻाल्हि ई कान हुई। ऐं पोइ बि हलीसि 2 साल पोइ बि हलीसि। इहो मुंहिंजे ज़हन में कोन हो। लीडर या आउं सम्झां थी कारकुन वधीक महिनत सां कमु करे सघे थो। ख़ाली लीडर ई कोन्हे, आउं जेकॾहिं अॻुवाण बि हुअसि, लीडर बि हुअसि, सदर बि हुअसि ऐं मुंहिंजा सभु पासा मुंहिंजे हथ में हुआ। पर उन जे बावजूदि मूं करे पाण खे लीडर कोन सम्झो। आउं ग़रीबनि मिसकीननि पूरे मज़दूर तबिके जे साथियाणी हूंदी हुअसि। उन्हनि सां गॾु न हिंदू न मुस्लिम न सिख को मतभेद कोन हूंदो, सभिनीनि सां गॾु वेठे। हालांकि आउं मिडिल क्लास घराणनि सां तालुक़ु रखंदड़ हुअसि। मूं जेके जान छॾिया हुआ उहे मुंहिंजा वॾा जान हुआ। पर फ़क़ति हिकिड़े मक़सदनि ऐं नज़रियनि ऐं उसूलनि तहत मूं पंहिंजी पार्टी अवामी तहरीक सां हिकिड़ो लाॻापा जोड़िया। पर उहो जहिड़ो को ख़्वाबु असांजो जेको हो उहो पूरो कोन थी सघियो। इन करे पोइ जीअं ई मुंहिंजे अॼु ॾींहं ताईं पार्टी मां इस्तीफ़ा न ॾिनी। ऐं अॼु ॾींहं ताईं बि दोस्त बि मिलंदा आहिनि त चवंदा आहिनि त अॼु ॾींहं ताईं तव्हांजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि, तव्हां अचो। पर मुंहिंजो जेका जंहिं शइ खे पुठि ॾिनी सा ॾिनी। नवां जान नवां रस्ता नयूं राहूं। त इन करे मूं ॾिठो त हाणे वधीक पार्टी में रहणु पंहिंजी इंसल्ट करणु या पंहिंजी बेइज़ती करण खां बहितर आहे त माण्हू चुपचाप ख़ामोशी सां उहो वाटे छॾे ॾे। इन करे मूं उहा वाटे छॾे ॾिनी 2009 में। मुंहिंजे ज़हन में कोन हो, ख़्वाब ख़्याल में कोन हो त को वरी अवामी जमहूरी पार्टी ठहंदी ऐं सिंधी औरतुनि जी मटंदी। मूंखे इहो ज़हन में हो त औरतुनि जी प्लेटफॉर्मनि ते कमु करणो आहे न, त पोइ मूं वरी हिकिड़ी NGO ठाही, सोसाइटी फॉर वुमेन राइट्स एंड डेवलपमेंट, जेके सौड जो नालो हुनजो, सौड माना तलवार। ऐं उनजे अञा ताईं मूं वटि सॼो मवाद पियो आहे। उनजो जेको मोनोग्राम जेको ठाहियो हुनजो, उहो ई मूं अॻियां अलम खणी हिकिड़ी माई पई वञे, पोयां कतार लॻी पई आहे। त मुंहिंजो कॉन्सेप्ट हो त मूं ओवरऑल ठाही कयो। मूं वटि उहो कोन हुआ त के मूं वटि प्रोजेक्ट हुजनि जो आउं माना दायरनि में कमु करियां या छा। मूं हिकिड़ी माना जस्ट हिकिड़ी ठाही त आउं सॼे जाननि में साॻी तरह पई हलंदीसि, साॻी कमु करे साॻी तलवार बणिजी हलंदीसि, जेको असांजे राह में रुकावट थींदो तंहिंखे ॾंढो। त इहे शयूं जेके हुयूं, पोइ उहो मुंहिंजो प्लेटफॉर्म 2010 में मूं रजिस्टर करायो। 2010 में उहा अञा ताईं मूं वटि मौजूदु आहे। हाणे वरी चवनि था त रिन्यू थींदो ऐं कोशिशि करियां पई त हाणे वरी हुनखे रिन्यू करायां। ऐं हुनजे लाइ मुंहिंजी 2 माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे, हले पई आहे। इंशाल्लाह इहो कमु बि करे वठंदासीं। ऐं वरी इतफ़ाक़ थियो त अवामी जमहूरी पार्टी पहिरीं अवामी जमहूरी काउंसिल हुई, जेका दोस्तनि ठाही हुई, विश्वमल वारा हुआ, डॉक्टर सिराज वारा, ॿिया जेके बि सीनियर हुआ, जेके अवामी तरीक़े जा कुझु वेठल हुआ, कुझु खटल हुआ, करम हुसैन वसाण वारा, हुसैन वशनारे जे जहिड़ा माण्हू, इहे जेके हुआ, बहादुर मोहम्मद बुरड़े वारा, मंसूर छॾड़े वारा, ॿिया इहे जेके कैटेगरी जेका पुराणी हुई, के छॾे वेठा हुआ, के हलिया पिए, के कीअं के कीअं। इन्हनि गॾियल तौरु हिकिड़ो कयो हुन में कढ़ी भवन में जश्न लतीफ़। त मूंखे दावत ॾिननि, उन्हनि खे शायदि पसंदि त पइजी वई, ख़बर पइजी वई त अधी मट करे वेही रही आहे, अधी जो उन्हनि सां एतिरी वेझड़ कान्हे अवामी तहरीक सां। पोइ मूंसां विश्वमल वैसे जे रोज़ सुबुह जो कंदो हो, पर असीं हुनखे ईअं कंदा हुआसीं, पर ज़हन में कोन हो त कोई हीअं एॾो जंप ॾींदा। पर हुई सां उन्हनि साथी जेके छॾे विया हुआ, जेके अलॻि हुआ, उन्हनि सां मुंहिंजो राब्ते में, पर ख़ासि करे विश्वमल सां वेझड़ाई हुई ऐं दुआ सलाम कंदा हुआसीं। उन मूंखे ॾिनी दावत त ॾी तव्हां अचो। त मूंखे बि हिकिड़ो जहिड़ो कर वंझ मिली वियो, मौक़ो मिली वियो त हिननि मां मूंखे पाण खे छॾाइणो हो, त अञी वेठी हूंदीसि त मूंखे कोन छॾींदा। इन करे आउं उन जश्न जेको लतीफ़ हो उन में आउं वई शामिल थी सही। मां पाण सां गॾु सईदा बशीर हुई, उनजी बिलू कहिड़ी हुई, उनखे तयारु कयो, उनजो आउं भरण लाइ तयारु आहियां। बसि ॿई गॾिजी हुते पोइ हुन में वियासीं, जिते ज़ाहिद शेख बि आयो, हुन गीत वीत ॿुधाया ऐं ॾाढो शानदार जश्न लतीफ़ थियो। 2009 में अकबर करीब आयो, 2009 में शायदि थियो, ठीकु आहे न। पोइ इहो थियो 2008 या 9 में थियो।
पोइ आउं जॾहिं मोटी आयसि त मूंखे ॿिए ॾींहं ते मोहम्मद ख़ान बुरुगली मूंखे कई फ़ोन, दादी तव्हां राति जश्न लतीफ़ जेको थियो कड़ी गवर में तव्हां विया हुआ? चयो हा वई हुईसि। केरु केरु फ़नकार आया ॿुधायामांसि फलाणा, त मूंखे अखर चई त तव्हां ग़लति कयो। मूं जवाबु ॾिनोमांसि मूंखे बाबा ग़लति कयो या सही कयो, आउं पंहिंजे ज़ाति जी पाण ज़िमेदार आहियां, आउं पंहिंजी ज़िंदगी जी पाण मालिक आहियां। बिल्कुलु मुंहिंजे दिलि चयो आउं वयसि, ग़लति कयो या सही कयो, सही उन में आउं वञाई कोन। उते तव्हां तकरीर बि कई? उते मूं तकरीर बि कई, बाक़ाइदे सॼो कयो। बिल्कुलु सो इन करे मूंखे स्टेज ते बाक़ाइदे विहारियो हुओ, सॼी मूंखे इज़तूं मिलियूं, सारी थियो इहो महसूस ई कोन करायोसीं त असीं को दाड़िया आहियूं या दाड़िया आहियूं या ॿिया आहियूं। त इहो हुओ पहिरियों मुंहिंजो स्टेप। सही। उन खां पोइ बसि सभिनी खे ख़बर पइजी वई त इहा कोन जेको आहे, पोइ मुंहिंजे ख़िलाफ़ु इलाही प्रोपेगेंडाऊं शुरू थियूं।